नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे राणीपुर में खबर ॾींदा हलूं त टाउन ऑफिसर मुमताज़ उन्नड़ पारां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MPA पीर सैयद अहमद रज़ा शाह जीलानी जे हुकम ते शहर में कोरोना वायरस जे हवाले सां जागृता मुहिम हलाई, शहरनि में मास्क विराया। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो राणीपुर में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर नदीम शेख पंहिंजी रिपोर्ट में। टाउन कमेटी राणीपुर जे टाउन अफसर मुमताज़ उन्नड़ पारां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MPA सैयद अहमद रज़ा जीलानी जे हुकम ते राणीपुर में कोरोना वायरस जे बारे सां जागृता मुहिम हलाई आहे। अचो त ॻाल्हि ॿोल कयूं, छा चवणु? जागृता मुहिम माशाल्लाह असां स्टार्ट कराए छॾी आहे। पंहिंजे हथ सां मास्क पारायूं पिया। MPA साहब जी हुकुम ते, चेयरमैन साहब ऐं साईं साहब जे हुकुम ते असां पारायूं पिया। ऐं हीअ मर्ज़ ख़तरनाक मर्ज़ आहे, तमामु ख़तरनाक मर्ज़ आहे ऐं 134 मुल्कनि में फैलिजी चुको आहे। तमामु ख़तरनाक मुल्क आहे। मसइलो इहो आहे त कोशिशि असांजी पूरी हूंदी त सभिनी शहरनि खे जेतिरी अवेयरनेस ॾेई सघूं, हुनखे मैसेज पुॼाए सघूं त तव्हां पंहिंजा मास्क वठो बि। जेके असां ॾेई सघे असां ॾींदासूं, ॿिया पंहिंजा मास्क वठी करे प्रॉपर तरीक़े सां पाइनि ऐं पंहिंजे हिन जो सिहत जो ख़्यालु कनि। तमामु ख़तरनाक मर्ज़ आहे, इन लाइ इहो मैसेज आहे असांजे तरफ़। तव्हां टाउन कमेटी राणीपुर जे टाउन अफसर मुमताज़ जी ॻाल्हि ॿुधी हूंदी, चवणु आहे त टाउन जो PP MPA आहे अहमद रज़ा जीलानी, उनजे हुकुम ते ई जागृता मुहिम हलाई वई आहे। इहो जो आहे त शहरनि खे घुरिजे त पाण बि जेको आहे जो कोरोना वायरस जो एहतियात रियासत कनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़।